अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हां मुखातिब आहियूं रूबीन आपरो जे खूबसूरत नज़म सां गॾु। इन खां पहिरीं तव्हांजो पंहिंजो यूट्यूब चैनल SKPY सब्सक्राइब न कयो हुजे त सब्सक्राइब कजो ऐं घंटी जो बटन दबाइजो ताकि ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। न तो जातो न मो जातो, हवा आहे किथां ईंदी ऐं वेंदी कंहिं तरफ़ आहे, पखियुनि ॻोल्हा कई कंहिंजी, वणनि ई वेस छो पातो, न तो जातो न मो जातो। हींअर जुड़ छा पयो सोचे ऐं सोचे छो, वसे बीठो जबल कंहिं लाइ उथी बीठो ऐं साहिल जो सलामी थियो। डुके कंहिं लाइ थो रस्तो ऐं वारी वट छो खाधो, मुसाफ़िर निंड जो नावल रखी खीसे में केॾां वियो, नज़र जो नींहं सां नातो, न तो जातो न मो जातो। बंदूकनि जे ठकाउनि ते उॾी वियो ॾार तां घेरो, हलियो वएं तूं त पोइ तुंहिंजो खयो मूं वाट तां पेरो। सवे पत्थर पहाड़नि जी फुटी पेरनि मंझा निकिता, लधो कंहिं लफ़्ज़ मां लेजो, गिची में ॻाल्हि कंहिं पोखी, ऐं पेरें पंध कंहिं पातो, न तो जातो न मो जातो। बदन जी बांसुरी अंदरि नवां सुर साज़ पए निसिरिया, अजंता जूं अखियूं खोलियूं अनोखा अक्स बणिजी पिया। रगनि में रंग विखरी विया ऐं वारनि जे अधेरे में अजब उलझा पए सुलझो, चपनि जो चंग कंहिं चोरियो ऐं तुंहिंजो गल कंहिं गातो, न तो जातो न मो जातो।